अस्सलाम वालेकुम। साईं ही नारायण खां पोइ हिकिड़ो भट्टा कुंडी इलाइक़ो आहे, उन जो ही वाटरफॉल आहे। माशाल्लाह चेक कयो त हज़ारे फुटनि जी बुलंदीअ तां पाणी लहे थो पियो ऐं 3 खां 4 पीसिस में। माशाल्लाह ॾाढी ज़बरदस्त प्लेस आहे। जेको बि हितां वेंदो आहे ज़रूरु हिन जो नज़ारो वठंदो आहे। पाण ऑलरेडी काफ़ी बुलंदी ते बीठा आहियूं। हीअ चेक कयो कहिड़ी बुलंदी आहे। पाण घटि में घटि 8000 फुट जी बुलंदी ते बीठा आहियूं ऐं हीअ घटि में घटि 16000 फुट बुलंदी जे हुन तां ही पाणी किरे पियो। अल्लाह पाक जा रंग आहिनि, रंगे जा रंग आहिनि। बसि रंगे जा रंग आहिनि। व्यू चेक कयो, हज़ारे फुट। कैमरा जी अखि हिनखे कवर नथी करे। माशाल्लाह छा त व्यू आहे।